रियाजी सिखो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इल्म रियाजी ॾिनल निशानियुनि जी मदद सां ॾिनल वाट ज़रिए हिसाब हल कया वेंदा आहिनि। उहे कुझु निशानियूं हीअ आहिनि। पहिरियों वाधूअ खे जोड़ बि चइबो आहे। ॿियो कट खे काटू बि चइबो आहे। टियों ज़रब, चौथों वंड। इहे हुयूं निशानियूं कहिड़े तरीक़े सां लिखबियूं आहिनि ॿुधायां थो तव्हां। जोड़ कीअं लिखबो आहे? हीउ चौरस हूंदो आहे। हिन चौरस में हिन पासे खां हिन पासे ॾे लकीर छिकबी, हिन पासे खां हिन पासे लकीर छिकबी, हिनखे चइबो आहे जोड़। वरी चौरस में तव्हांखे मां ज़रब सेखारींदुमि। हिन कुंड खां हिन कुंड ॾे, हिन कुंड खां हिन कुंड ॾे, इहा ज़रब जी निशानी आहे। वरी तव्हांखे चौरस में मां कट सेखारींदुमि। कट हूंदी आहे हिन पासे खां हिन पासे, मथां खां हेठि न हूंदी आहे। इहो ज़हन में हुजणु खपे। इनखे चइबो आहे कट। वरी तव्हांखे ॿुधाईंदुमि वंड। उहा बि तव्हांखे चौरस जे ज़रिए मां तोखे सम्झायां थो सवलाईअ सां, आसानीअ सां। हीअ लकीर आहे कट वांगुरु, उनजे विच ते मथां ॿुड़ी, हेठां ॿुड़ी, इनखे वंड चइबो आहे। हीअ निशानी आहे जोड़ जी, हीअ कट जी, हीअ ज़रब जी, हीअ वंड जी। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। रियाज़ी सिखो।